खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां अवां जो पंहिंजो मेज़बान आसिफ सियाल। अवां जे मनपसंद प्रोग्राम सलाम सिंध में अवां खे कयां पियो भली कार। जी त व्यूअर्स, प्रोग्राम जो स्टार्ट बिल्कुलु थी वियो आहे। अॼु सुबुह सुबुह जेको आहे सो मुंहिंजी हमेशह कोशिशि हूंदी आहे कि ख़ुशियुनि भरियो जेको सो समा हुजे, ख़ुशियुनि भरियूं ॻाल्हियूं हुजनि, पर कुझु एतिरा त माना असांजे मुल्क जा हालात अहिड़ा थी विया आहिनि कि ॾुख ई ॾुख आहे, परेशानियूं आहिनि। ऐं जेको आहे सो कल्ह ॿिनि ॾींहंनि खां हिकिड़ी न्यूज़ जेका आहे सो तमामु घणी वायरल पई वञे कि PIA साइड, एयरपोर्ट साइड हिकिड़ो कोई अपार्टमेंट आहे जिथे हिकिड़े पीउ जेको आहे सो पंहिंजे 4 मासूम ॿारनि खे जेको आहे ज़िबाह करे छॾियो आहे, ज़हर ॾेई ज़िबाह कयो आहे। हे त मतिलबु उहा ई ॻाल्हि थी वई कि को दुश्मन हुजे, दुश्मन खे जेकॾहिं कंहिंखे पलांद करिणो हुजे ऐं उनखे चयो वञे पंहिंजे दुश्मन खे ख़तमु कर, त मां सम्झां पियो कि उहो पंहिंजे दुश्मन खे ख़तमु करण जे लाइ बि 100 दफ़ा सोचींदो। त अंदाज़ो लॻायो, हिकु पीउ जेको आहे पंहिंजे 4 मासूम ॿार जेके आहिनि उन्हनि खे ज़िबह करे पियो। 4 मासूम ॿार, उहे ॿार जिन्हनि खे मां ॾिसी करे पंहिंजी अखियुनि खे जेको आहे सो लुड़कनि सां रोके न सघियमि। हिकिड़ो फीडर थो पीउ मासूम, एॾो सुहिणो ॿारु, एॾो सुहिणो, एॾो प्यारो ॿारु जंहिंखे ॾिसी करे दिलि मतिलबु रोई पई। ऐं हुनखे कहिड़े तरीक़े सां हुन पॉइज़न ॾिनो आहे, पोइ ज़िबह कयो आहे। अल्लाहु अकबर। माना मुंहिंजो दिलि ईअं पियो करे त मूंखे ख़बर हुजे त इहो अगरि पीउ हिनखे सां ईअं कंदो त मां उहे 4 ई ॿार एडॉप्ट कयां। मतिलबु मां हुनजो रत जो रिश्तो मुंहिंजो न आहे, पर हिकिड़ो इंसानियत जो जे हिसाब सां उन्हनि जी मासूमियत ॾिसी करे माना मुंहिंजो दिलि चए पियो यार इहो इनखे न करियां, मां हिनखे इन्हनि ॿारनि खे एडॉप्ट कयां, इन्हनि खे पंहिंजो प्यार ॾियूं असां। पर मतिलबु हिकिड़ो मैसेज बि आहे। इहो जेको सभु कुझु इहे हालात जॾहिं थियनि पिया न, हिकिड़े कंहिं चयो को चरियो थी वियो आहे, कंहिं चयो परे इहो साइकोसिस हूंदो या कुझु हूंदो, वॉट एवर यार, मतिलबु कुझु बि असां चई छॾींदा आहियूं, पर उनखे जेको आहे सो इन स्टेज ते पुॼायो कंहिं, उन शख़्स खे कंहिं मतिलबु एतिरो इन लेवल ताईं वठी वियो त हुन जेको आहे सो हिकिड़ो इंतिहाई एतिरो स्टेप वरितो, कोई तसवुर बि पंहिंजे लाइ नथो करे सघे, पंहिंजी औलाद लाइ, छा कंहिं आम जेको आहे सो दुश्मन लाइ बि नथो करे सघे। यकीनन इहो मैसेज आहे। मां हमेशह जेको आहे सो पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, सियासी ॻाल्हि न आहे पर सम्झ जी ॻाल्हि आहे त जेको असां वोट ॾींदा आहियूं त वरी बि असां सोचे सम्झे वोट ॾियूं। ऐं उन्हनि हुकुमराननि जे लाइ हिकिड़ो मैसेज आहे त हिकिड़ो शख़्स जॾहिं हिकिड़ो इंतिहाई अहिड़ो जेको आहे सो क़दम थो खणे जंहिंमें बेज़ार थी थो वञे, बेज़ार जो मतिलबु बिल्कुलु परेशान जी हालति में उहो उनजो माइंड कुझु कमु नथो करे, उहो पंहिंजा बच्चा ज़िबह करे सघे थो, त हिकिड़ो अलार्मिंग हिकिड़ो सूरत हाल आहे। त उन हिसाब सां हुकुमरान इहो सम्झी सघनि जेको पंहिंजा बच्चा बेज़ार थी करे उन्हनि खे कुई सघे थो, त उहो यादि रखी छॾियो जॾहिं उनखे ख़बर पई त उन जे वोट जी अहमियत छा हुई, ऐं जंहिंखे उन वोट ॾिनो हूंदो उनखे बि हिकिड़ो ज़हन में रखी छॾे उहा ॻाल्हि के जेको पंहिंजे बच्चनि खे कुई सघे थो, कुझु बि करे सघे थो। जेकॾहिं उनखे ख़बर पइजी वई त हुकुमराननि जिनखे असां वोट ॾिनो उनजो राइट छा आहे ऐं उन्हनि जा फ़र्ज़ फ़राइज़ कहिड़ा आहिनि ऐं कीअं उन पंहिंजे फ़राइज़नि खां गाफ़िल आहिनि। सो बहरहाल कोशिशि कयो, तव्हां असांजे लाइ इहो मैसेज आहे कि पंहिंजे जेको आहे सो इर्द गिर्द जेके बि अहिड़ा ॾिसो पिया केसिस, गुरबत एॾी वधी वई आहे त महिरबानी करे उन्हनि जो मतिलबु वधि खां वधि थोरो ख़्यालु कंदा कयो। जेकॾहिं तव्हां 100 रुपया कमायो था त 5 रुपया उहो जेको आहे सो चैरिटी कंदा कयो, उहो ख़ैरात कंदा कयो, ख़ैरु ॾेई छॾंदा कयो, अहिड़े तरीक़े सां ॾियो जेके जेको आहे सो ख़बर न पए, उनजी मदद बि थी वञे। सो महिरबानी करे पाड़े जी जेको आहे सो पंहिंजो ख़्यालु कयो, उन्हनि जो सार संभाल रहंदा कयो। हिकु ॻोल्हींदो अहिड़ा 10 केसिस मिली वेंदव यार। हे जेके फ़क़ीर जेके रोड ते वेठा आहिनि, कमर्शियल जेको कारोबार कनि पिया, तव्हां पंहिंजो जेको आहे सो ख़्वाबु को ॾिठो, ज़हन में आयो की बुरो ख़्वाबु ॾिठो आहे, वञी करे उते तव्हां रोडनि ते ॾेई छॾींदा, इहो न कयो। पर जेकॾहिं उहा ई बजट जेका आहे सो तव्हां पूरो महीनो सेव करे पंहिंजे ॿारनि खे बि आदत विझी छॾियो। जेके नंढे हूंदे भंडारा हूंदा हुआ, जेके गुलक चइबो आहे, उहे जेके आहिनि उन्हनि खे बि चैरिटी जी आदत हाणे खां विझी छॾियो, उहे जमा कनि। पोइ को अहिड़ी 1-2 फैमिली जेका ताड़ियो जिन्हनि जो जेकॾहिं तव्हां मैक्सिमम लेवल ते जेकॾहिं कंहिं माण्हू खे 500 या 1000 हिकु महिल ॾेई छॾींदो, ॾाढो नीडी हूंदो,
त यकीन कंदो पोइ उहे दुआऊं बि जेको आहे सो अहिड़ियूं तव्हांखे असरु कंदियूं, तव्हांजा संवरजी वेंदो। ऐं अलाह ताला बि ईअं फरमायो आहे जे माण्हू जा हालात तंग हुजनि, जे माण्हू खे सम्झ में न पियो अचे त मुंहिंजो कारोबार में मुंहिंजे रोज़ी में बरकत छो न पई थिए, त अलाह ताला पाण फरमायो आहे त मूं सां कारोबार कयो। तव्हां अलाह साईं सां कीअं कारोबार कंदो, इहो ई तरीक़ो आहे त ख़ुदा जे नाले ते तव्हां जेको सो कंहिं मिसकिन जी, कंहिं ग़रीब जी, कंहिं जेको आहे सो बिल्कुलु जंहिंजा हाल बुरा आहिनि उनजी मदद कयो ऐं टाइमली मदद कयो महिरबानी करे, त अलाह साईं तव्हांजा बेड़ा भी पार कंदो इंशा अल्लाह। ऐं दोस्तो एजुकेशन डे आहे, इंटरनेशनल एजुकेशन डे आहे ऐं असांजो हर प्रोग्राम कोशिशि कंदा आहियूं की कोई किथे बि असांजा डिस्कशन्स जॾहिं थींदी आहे त कोशिशि इहा ई हूंदी आहे की असां तालीम खे, छो जो हिन टाइम में ज़रूरत जेका आहे तालीम जी आहे, अवेयरनेस जी आहे, सो उन ते असां घणो कमु कयूं, घणो ॻाल्हायूं बि ऐं माण्हुनि ताईं जेको आहे सो पंहिंजा मैसेजिस पुॼायूं। उहे असां वटि जेके स्पेशल जेके स्पेशलिस्ट ईंदा आहिनि, एजुकेशन एक्सपर्ट्स जेके ईंदा आहिनि, उहे तव्हांखे जेको आहे सो रहनुमाई ॾींदा आहिनि, कैरियर काउंसलिंग कंदा आहिनि, तव्हांखे वेज़ ॿुधाईंदा आहिनि। त असांजे प्रोग्राम जी अहमियत इन जे लाइ बि रखे थो त असां तव्हांखे जेको आहे सो फ्री ऑफ कॉस्ट बिल्कुलु जेको आहे सो तव्हांखे तव्हांजी काउंसलिंग थिए थी ऐं तव्हांखे कोशिशि कंदा आहियूं की डिजिटल मार्केटिंग हुजे, ई कॉमर्स हुजे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस हुजे या कहिड़ो बि जेको आहे तव्हां शोबो खणो, त असांजो प्रोग्राम में तव्हां ॾिठो हूंदो कोई बि अहिड़ो सिंगल प्रोग्राम न हूंदो जंहिंमें काई मालूमात अव्हां जे लाइ असां न रखी हुजे। ऐं इन मालूमात जा, इन आइडियाज़ जा ई त पैसा हूंदा आहिनि जेका तव्हांखे फ्री ऑफ कॉस्ट मिले पई। सो अॼु जेको प्रोग्राम बि जेको आहे सो एजुकेशन ते आहे, सो यकीनन जेके बि पेरेंट्स ॾिसो पिया, जेके स्टूडेंट्स ॾिसो पिया, असांजे प्रोग्राम खे ॾिसिजो ऐं किथे न किथे तव्हांजे लाइ कुझु न कुझु हिन प्रोग्राम में रखियलु हूंदो। सो असांजे प्रोग्राम खे व्यूअर्स स्पॉन्सर कयो आहे रोज़ जी तरह GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो नॉर्थ टाउन रेजिडेंसी फेज़ 2 प्रोजेक्ट हले पियो ऐं जेको आहे सो हिन जी ॻाल्हि मां छा कयां, चवनि पिया अब होगा हर प्लॉट कॉर्नर प्लॉट। 35 लखनि वारो प्लॉट जेको आहे सिर्फ़ु 26 लखनि में। अॼुकल्ह जेको महांगाई जो दौरु, चोट चढ़ी वई आहे महांगाई ऐं जेको आहे सो माण्हू किराया ख़ासि करे अफोर्ड नथा कनि ऐं किराया जेके आहिनि एतिरा त थी विया आहिनि, माण्हू वरी किराया जॾहिं असां भरण जी लाइ वेंदा आहियूं त असांखे वरी मथां महीने जा जेके बिजली जा बिल था अचनि, वरी ख़बर पई आहे त गैस त कहिड़ी बंदि लॻी पिया, पर जहिड़ी साहिड़ी गैस अचे पई उन जा बि बिल हाणे जेको आहे सो वधाईंदा था पिया वञनि। उनखां पोइ तव्हांजा काफ़ी ख़र्चा आहिनि, खंडु पती गिह, महांगाई आहे, त पोइ तव्हांजे लाइ हिकिड़ो ॿियो जेको महांगाई खां कुझु बचाव करणु चाहियो था त हर कंहिंजी ख़्वाबु हूंदो आहे की रेंट वारे घर मां निकिरूं ऐं रेंट वारे घर मां निकिरणु भलो आहे। हिकिड़ो मालिक मकान जेको आहे सो हिकिड़ो 1000 हुनखे मथे मिलंदो न, त उहो पंहिंजो जेको आहे सो 1000 जे करे तव्हांजे घर खे ॿारनि खे दरपदर करे छॾींदो, बाबा दूसरा घर देख लो। सो इन जे करे पंहिंजे घर खे ओन कयो, पंहिंजे घर खे जेका बि सेविंग आहे थोरी घणी जमा कई अथव त GFS बिल्डर्स तव्हांखे तमामु सुठी ऑफर ॾिए पियो। इन ऑफर मां ज़रूरु फ़ाइदो वठो। जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजो घर हूंदो, पंहिंजो ज़ाती घर हूंदो, त तव्हां जेको आहे सो महांगाई जी काई ॻाल्हि पिया कयो, उनजे अधु मसइलनि खां त निकिरी ईंदा। सो नंबर स्क्रीन ते अचे बि पियो ऐं जेको आहे सो तव्हां ॾिसो, मां तव्हांखे वरी ॿुधायां बि थो 0301 11555760 0302 825558। सो व्यूअर्स पाण जेको आहे सो बाक़ाइदा पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं। टाइम थी वियो आहे हिकिड़ो कमर्शियल ब्रेक जो। पाण मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। भली कार पिया कयूं अव्हांखे सलाम सिंध जी हिन रंगीन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में। ऐं जीअं त अव्हांखे ॿुधायोसीं कि अॼु डे आहे एजुकेशन डे, इंटरनेशनल एजुकेशन डे। ऐं यकीनन जेका तालीम जी जेका आहे सो इहा सेलिब्रेशन जेका आहे सो कि असांजे हर ॾींहं जी सेलिब्रेशन खां वधीक हुजणु खपे। छो जेका तालीम आहे उहा ई ज़िंदगियुनि खे संवारींदी आहे, उहा ई शख़्सियतुनि खे संवारींदी आहे, उहा ई असांखे उथणु वेहणु करणु स्किल्स जे हिसाब सां असांखे जेको आहे सो अॻिते वधाईंदी आहे। सो तालीम खे जेतिरो थी सघे
सेलिब्रेट कयो, केतिरा बि ॾींहं सेलिब्रेट कयो पिया, पर हे ॾींहुं जेको आहे न हर इंडिविजुअल खे सेलिब्रेट करणु खपे। ऐं छो करणु खपे, कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो उन ते डिस्कस करणु खपे, जहिड़े जहिड़े प्लेटफॉर्म ते आहे हो, जिथे जिथे तव्हां कमुकारु कयो पिया त तालीम खे जेको आहे सो वधि में वधि जेको आहे सो उन ते ॻाल्हायो ऐं उन ते सोच वीचार कयो त कहिड़े तरीक़े सां हिन तालीम जो सिस्टम कहिड़े तरीक़े सां असां दुरुस्त करे सघूं था। सो असां मज़ीद पंहिंजी कचहरी कंदासीं, पर असां वटि तमामु दिलचस्प महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि जिन्हनि जो तारुफ़ मां कराईंदे वञा पियो। ऐं एजुकेशन जी जॾहिं ॻाल्हि कयूं त असां वटि अॼु तमामु ईअं सम्झो कि मोटिवेशनल प्रोग्राम थिए पियो, जेको तव्हांजे जेको आहे सो लो जेके जज़्बा आहिनि, जेके हौसला आहिनि, उन्हनि खे अॼु बुलंद कंदो प्रोग्राम। छो जो मां जंहिं शख़्सियत जी पहिरें तारीफ़ कराइणु वञा पियो, उन्हनि जो नालो आहे अली रज़ा महेसर साहिबु। सभ खां पहिरियां की साईं भली कर। थैंक यू वेरी मच सर। अली रज़ा महेसर साहिब जी ॻाल्हि कयां कि जीअं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा हज़ारे कैंडिडेट्स हूंदा आहिनि, एग्ज़ाम्स जे लाइ रश थी वेंदो आहे कि बाबा माण्हू तयारी कंदा आहिनि, करे 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 महिनत कंदा आहिनि, ऐं पोइ जेको आहे सो को सिलेक्ट थींदा आहिनि या को मायूस थी वेंदा आहिनि। त अली रज़ा जी मां सक्सेस स्टोरी खे ईअं शेयर कयां त अली रज़ा साहिबु जेको असिस्टेंट डायरेक्टर एंड ऑफिसर, असिस्टेंट डिस्ट्रिक्ट ऑफिसर इन पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट ऑफ गवर्नमेंट सिंध। त उन्हनि जेको आहे सो उन सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो एग्ज़ाम पास करे जेको हज़ारनि कैंडिडेट्स में नंबर 1 पोज़ीशन हासिलु कई। उन्हनि जो पहिरियों त इहो इंट्रोडक्शन आहे। उन खां पोइ जेको आहे सो गोल्ड मेडलिस्ट इन मास्टर्स इन्हनि कई आहे पॉलिटिकल साइंस में। सो महेसर साहिबु तव्हांखे भली कार। थैंक यू वेरी मच। तव्हां सां मज़ीद कचहरी कंदासीं, ॿिया बि असां सां गॾु महिमान वेठा आहिनि। ऐं मां ॻाल्हि कयां जेकॾहिं म्यूज़िक जी, म्यूज़िक बि हिकिड़ी एजुकेशन आहे, हिकिड़ो स्किल आहे, हिकिड़ो आर्ट आहे, उनखे बि असांखे वधि में वधि प्रोमोट करणु खपे। ऐं असां सां गॾु म्यूज़िशियन वेठा आहिनि ऐं सिंगर बि आहिनि, फैसल जानी। फैसल जानी खे बि भली कार पिया कयूं, जिन्हनि जो तारुफ़ मां ईअं करायां कि इन्हनि जो हिकिड़ो तमामु अवॉर्ड इन्हनि खे मिलियल आहिनि, जेको 25 लैंग्वेजिस में 6 मिनट्स में 25 लैंग्वेजिस में हिकिड़ो गानो उन्हनि ॻायो आहे। सो इहा हिकिड़ी मुंहिंजे लाइ त हिकिड़ी गुजारत थी वई त 6 मिंटनि में 25 लैंग्वेजिस में जेको आहे सो गानो ॻाइणु मज़ाक न आहे। सो फैसल जानी खे बि असां वेलकम था कयूं। अस्सलाम वालेकुम। आसिफ भाई कैसे हैं आप? ठीक ठाक, ठीक ठाक। थैंक यू सो मच। मोस्ट वेलकम। ऐं फैसल जानी जो जेको आहे सो जेकॾहिं नंढड़ो आहे मोहतशिम फैसल, ऐं उनखे चइबो आहे ऑडिशम, ऐं उन बि काफ़ी जेको आहे सो अवॉर्ड्स वग़ैरह वरिता आहिनि। नंढड़ो जेको आहे सो उनखे म्यूज़िशियन जेको आहे सो असां चई सघूं था। ऐं नंढे म्यूज़िशियन खे जेको आहे सो असां जेकॾहिं हौसलो ॾींदासीं त हू वॾो बि थी वेंदो ऐं वॾो जेको आहे सो म्यूज़िशियन बि थी वेंदो। सो गॾिजी करे जेको आहे सो मोहतशिम खे असां वेलकम पिया कयूं। मोहतशिम खां पोइ वरी मां अचां पियो निदा शेख ॾे। मां हीअं वञा पियो ऐं थोरो इंजॉय कयां पियो, मूंखे थोरो घुमणु फिरणु ॾियो न। निदा शेख तमामु सुठी एक्ट्रेस आहे ऐं तमामु सुठी मॉडल आहे, ऐं निदा तमामु सुठी जेका आहे सो वोकलिस्ट बि आहे, सिंगिंग बि कंदी आहे। सो मल्टी टैलेंटेड जेको आहे सो असां वटि एक्ट्रेस वेठी आहे, जिन्हनि डिफरेंट चैनल्स ते कमु कयो आहे, ड्रामनि में कमु कयो आहे, ऐं छा छा कयो आहे उन्हनि खां वरी मज़ीद पुछंदासीं। सो निदा शेख साहिबा, आपको भी वेलकम सलाम सिंध में। थैंक यू सो मच एंड हेलो एवरीवन। सो हाई कर लिया होगा उन्होंने आपको। हमारे जो है वो ऑडियंस जो हमारे व्यूअर्स जो है ना वो रेडी होते हैं, आप यहाँ से बात करेंगी ना वो वैसे ही जवाब देते हैं। हाँ, वो कैच कर रहे हैं ना हमें, कैच करेंगे, ख्याल करिएगा कैच कर ही ना लें आपको आज। ऐसे भी हमारे व्यूअर्स कैच मिस हो जाए। अच्छा, ॿियो जेको आहे असां सां हा गॾु वेठल आहे मोहम्मद अली नाले मिठो वेठो आहे। उन खां पोइ जेको आहे सो शमोइल वोकलिस्ट आहे, उनखे बि असां भली कार पिया कयूं। तमामु यंगस्टर नौजवान जेको आहे सो हिकिड़ो असां वटि गुलूकार आयो आहे। ऐं मूंखे ॾाढो वणंदो आहे जेकॾहिं नौजवान ऐं मुंहिंजी जेको फील्ड जो हुजे, ख़ासि करे गुलूकार हुजे, सिंगर हुजे, वोकलिस्ट हुजे, त मां कोशिशि कंदो आहियां त उनखे जेको आहे सो भरपूर उनखे प्रोमोट कजे बि ऐं उनखे मोट बि ॾिजे। ऐं ज़रूरु अॼोको प्रोग्राम ॾिसो, असां जेको आहे ओवरऑल म्यूज़िक ते बि ॻाल्हाईंदासीं, म्यूज़िक ॿुधंदासीं बि ऐं तालीम ते बि कचहरी कंदासीं। सभ खां पहिरियां मां क्वेश्चन जेको आहे सो कंदुमि महेसर साहिबु खां। महेसर साहिबु, एतिरी सारी कामयाबी ऐं तव्हां मूंखे इहो ॿुधायो जेको एजुकेशन डे आहे, एजुकेशन डे जे हवाले सां तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस तालीम जो प्राइमरी खां वठी करे हिन टाइम ताईं जेको शेयर कयो पंहिंजो बि, ऐं ॿुधायो त कहिड़े तरीक़े सां
जेको आहे सो तव्हां जीअं ॾिठो पंहिंजी तालीम तां वठंदे वठंदे ऐं जेको आहे सो रेस में जेको आहे सो उहे स्टूडेंट्स बि हूंदा आहिनि की असांखे अॻिते वधिणो आहे ऐं उहो सॼो एक्सपीरियंस तव्हां वटि हूंदो त तव्हां ॿुधायो त कहिड़े तरीक़े सां पंहिंजे इन्हनि नौजवाननि खे सुठे तरीक़े सां उन्हनि जी काउंसलिंग कजे ऐं कहिड़े तरीक़े सां हिन एजुकेशन सिस्टम जेको बिल्कुलु डाउन आहे उन जे स्टैंडर्ड्स खे सुठे तरीक़े सां सेट कजे। तव्हां असांखे मौक़ो ॾिनो हिन प्रोग्राम अचण जो। अॼु त एजुकेशन डे आहे त उन हिसाब सां हिकिड़ो त इहा शइ डिस्कस कंदासीं त एजुकेशन डे जेको मल्हाए थो वञे इन जो प्राइमरी एम्स एंड ऑब्जेक्ट्स कहिड़ा आहिनि। प्राइमरी एम्स एंड ऑब्जेक्ट्स इहे आहिनि त हिकिड़ो त प्रोमोट थो कयो वञे एजुकेशन खे एज़ अ फंडामेंटल राइट, ठीकु आहे। ऐं ॿियो इहो आहे त हिन जो ॿियो एम्स एंड ऑब्जेक्ट्स इहो आहे हिन ॾींहं जो मल्हायो। पहिरियों त असां ॾींहं ते डिस्कस कंदासीं, पोइ असां पंहिंजे पर्सनल लाइफ ते या जनरल डिस्कस कंदासीं त माना जेको आहे छो त हीउ प्रोग्राम एजुकेशन डे जे हिसाब सां आहे। ऐं ॿियो वरी इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त हीउ ॾियारो जेको मल्हाए थो वञे इहो इन करे ॾियारो मल्हाए थो वञे त माना जेकी क्वालिटी ऑफ एजुकेशन आहे इहा ॾिनी वञे अक्रॉस द वर्ल्ड। हिन ॾियारे जो इहो बि मक़सदु आहे। ऐं ॿियो जेको रोल आहे एजुकेशन जो रोल आहे टू मेंटेन पीस टॉलरेंस ऐं माण्हुनि में हिकु यकजहती जो प्लेटफॉर्म क्रिएट कराइणु। ऐं ॿियो इहो आहे त माण्हुनि में अवेयरनेस ॾियणु त अबाउट द इम्पोर्टेंस ऑफ एजुकेशन। त तइलीम जी इम्पोर्टेंस केतिरी आहे इहे 4-5 जेके अहम ॻाल्हियूं आहिनि इहे अॼोके ॾियारे जेको एजुकेशन डे आहे इन मुतलिक़ जेको आहे इहे शयूं हाईलाइट कयूं वेंदियूं आहिनि त हिन ॾियारे जी असुलु मेन एम्स एंड ऑब्जेक्ट्स कहिड़ा आहिनि। ॿियो वरी असां इहो डिस्कस कंदासीं त माना जेकॾहिं जेके बि मुल्क हिकिड़ा डेवलप्ड आहिनि ॿिया डेवलपिंग आहिनि टिया वरी अंडर डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि, इन में डिफरेंसिस आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त जेकॾहिं असां इंटरनेशनल लेवल पे असां जेके ॻाल्हायूं डिस्कस कयूं एजुकेशन पे त जेके कुझु मुल्क आहिनि जीअं फिनलैंड आहे, साउथ कोरिया आहे, उन खां अलावा जापान आहे, उते एजुकेशन खे एज़ अ हाई लेवल ते जेको आहे उनखे इम्पोर्टेंस ॾिनी वई आहे। ऑलमोस्ट 100% लिटरेचर। एग्ज़ैक्टली। ऐं उतां जा माण्हुनि में एतिरो सम्झ, एतिरी अवेयरनेस, एतिरी अंडरस्टैंडिंग अबाउट द वाट इज़ राइट एंड वाट इज़ रॉन्ग। ऐं उन खां अलावा हुननि में क्वालिटी ऑफ एजुकेशन आहे जेकी हिते पाकिस्तान में इन शइ ते कमु कयो वञे। छो त पाकिस्तान ते बि पर्सपेक्टिव जो असां डिस्कस कंदासीं त पाकिस्तान ते बि माना कहिड़ा फिलासिस आहिनि एजुकेशन में या इम्प्रूव कहिड़ा थिया आहिनि ऐं कीअं करणु घुरिजे गवर्नमेंट पॉलिसीज़ वग़ैरह त उन ते बि असां डिस्कस कंदासीं। त जेकॾहिं असां इंटरनेशनल लेवल ते डिस्कस कंदासीं त मुल्क जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि बि एजुकेशन खे एज़ अ प्लेटफॉर्म सम्झी करे हलायो। त अॼु उहे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में आहिनि ऐं उहे ई जेके हुननि सिस्टम या इंट्रोड्यूस करायो फ्रॉम प्री प्राइमरी खां वठी। छो त जेको इनरोलमेंट जो जेको सिस्टम आहे या जेकी डेटा आहे इनरोलमेंट जी उन जी वरी तरीक़ेकार आहे फ्रॉम प्री प्राइमरी याने जेकी अर्ली चाइल्डहुड एजुकेशन आहे उन खां पोइ अचे थी प्राइमरी एजुकेशन जेकी 1 क्लास खां वठी 5th क्लास ताईं कई वेंदी आहे। उन खां पोइ वरी अचे थी तव्हांजी मिडिल क्लास थो अचे जेको 6 खां 8 ताईं अचे थो। उन खां पोइ वरी हाई स्कूल थो अचे जेको 9th खां 10th ताईं। वरी उन खां पोइ वरी ॿी स्टेज थी अचे जेकी हायर एजुकेशन सॼी वेंदी आहे, हायर सेकेंडरी एजुकेशन जेकी 1st ईयर टू 2nd ईयर। उन खां पोइ यूनिवर्सिटी आहे, पोइ वोकेशनल ऐं ट्रेनिंग इंस्टीट्यूशन्स। त इहा जेकी स्टेजिस आहिनि एजुकेशन जूं त इहे दुनिया में हर स्टेज लेवल पे कमु थो कयो वञे। ऐं उहे ई मुल्क तरक़ी याफ़्ता में आहिनि, उहे ई मुल्क अॻिते हथी आहे उन्हनि जी एजुकेशन में जिन उन्हनि खे प्रॉपर कमु कयो। बजट जे हिसाब सां डिस्कस कई वञे त उन्हनि में तमामु घणी बजट जी अलॉटमेंट आहे। उन खां अलावा सिक्योरिटी, उन खां अलावा तव्हांजी जेको आहे एक्सेस ऑफ क्वालिटी एजुकेशन, कैरिकुलम ते कमु कयो आहे। तव्हां जॾहिं दुनिया जी ॻोल्हे ते तव्हां डिस्कस कंदव न त तव्हांखे इहा शइ हाईलाइट थींदी त दुनिया जेके आहे एजुकेशन खे कहिड़े पर्सपेक्टिव थी ॾिसे ऐं हुननि खे इन शइ जो बि इहा ख़बर आहे त एजुकेशन जेकी आहे उहा केतिरी इम्पॉर्टेंट आहे तव्हांजे सोशो पॉलिटिकल ऐं इकोनॉमिक फैक्टर्स में। अॼुकल्ह जेके प्रॉब्लम्स जनरेट थिया आहिनि तव्हांजा सोशल पॉलिटिकल इकोनॉमिक लेवल पे ओनली बिकॉज ऑफ लैक ऑफ एक्सेस ऑफ क्वालिटी ऑफ एजुकेशन। त क्वालिटी ऑफ एजुकेशन जेकी आहे न प्लेज अ पाइवट रोल अक्रॉस द वर्ल्ड। सही। अंजीज़ा साहब तमामु बहितरीनु ॻाल्हि कई। असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं की एजुकेशन क्वालिटी एजुकेशन जी जॾहिं ॻाल्हि कयूं
त मतिलबु छा वजूहात आहिनि जो मतिलबु अञा ताईं असां पंहिंजी उन क्वालिटी ऑफ एजुकेशन खे मीट न करे सघूं, उन स्टैंडर्ड्स खे मीट न करे सघिया आहियूं। तव्हां जेकॾहिं जाइज़ो वठो था, असां मिसालूं ॾियूं पिया फिनलैंड जूं, जिते जेको आहे 99.95% मुंहिंजे ख़्याल में या 9 जेको आहे सो लिटरेसी रेट आहे उन कंट्री जो, मतिलबु उन स्टैंडर्ड खे न बि मीट कयूं। हिन टाइम असां जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में 50 खां बि बिलो जेको आहे सो असांजो लिटरेसी रेट आहे पाकिस्तान जी 58 to 59 50 एतिरो ई आहे तक़रीबन। त मतिलबु अञा छा रिसोर्सिस जी कमी आहे, छा मतिलबु हुकुमराननि जो मतिलबु इंट्रस्ट पंहिंजो न आहे जो उन एजुकेशन खे मतिलबु ॾुखियो छा आहे जो असां जेको आहे उन सिस्टम खे अञा नथा जेको आहे सही करे सघूं? बिल्कुलु, असल में छा आहे त सिस्टम जेको बैकवर्ड सिस्टम आहे इम्प्रूव सिस्टम थींदो आहे न, त उन में टाइम लॻंदो आहे। ठीकु आहे, उन में टाइम लॻंदो आहे ऐं असांजो मुल्क जेको आहे पाकिस्तान भी इन रस्ते ते हलण लाइ कोशिशि करे पियो। हाणे क्वालिटी ऑफ एजुकेशन कीअं ईंदी जॾहिं मेन जेके प्रॉब्लम्स आहिनि एजुकेशन जा हिंड्रेंस बणण लाइ, जीअं मसलन कैरिकुलम ते कमु करिणो आहे, ठीकु आहे, पावर्टी खे घटाइणो आहे, सिक्योरिटी जेके कंसर्न्स आहिनि उन्हनि ते कमु करिणो आहे, सोशो इकोनॉमिक जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि ते कमु करिणो आहे, ऐं बजट जेकी आहे उनजी ज़्यादा वधाई वञे। जी पाकिस्तान में 2% 3% बजट ॾेई ॾिनी वञे एजुकेशन ते। त अहिड़ी तरह इहे जेके आहिनि इम्पॉर्टेंट शयूं आहिनि त उहे असांजे सिस्टम खे चेंज करे सघनि था। बिल्कुलु। ऐं ॿियो वरी आहे त इहो सिस्टम बि तॾहिं सेट थी सघे थो जॾहिं कंहिं बि हिकिड़े सिस्टम खे जेको आहे असां टारगेट नथा करे सघूं। उन में असां वर्ड इस्तेमालु थींदो आहे सोशलाइज़ेशन, यानी प्रोसेस ऑफ लर्निंग। उहो प्रोसेस ऑफ लर्निंग जेको ॿार जो आहे उहो स्टार्टिंग थिए थो फ्रॉम फैमिली। सही। त ॿार जी जेकी ग्रोथ आहे उहा फैमिली बि वॾो रोल प्ले करे थी, उन खां पोइ सोसाइटी आहे, उन खां पोइ टियों जेको स्टेज आहे उहो टीचर लेवल ते अचे। बिल्कुलु सही। टीचर जी लेवल जी जॾहिं ॻाल्हि थी अचे त टीचर भी तरह तव्हां एग्ज़ैक्टली प्रोफेशनल स्किल्ड हुजनि। एग्ज़ैक्टली, त उन ते बि कमु हले पियो। टेक द एग्ज़ाम्पल ऑफ प्रेज़ेंट गवर्नमेंट या सिंध जी अञा कचहरी सही थींदी पर अञा कमु हले पियो, पर सही कमु हले पियो बसि। हा, न हले पियो। अञा असां एक्सपेक्ट कयूं पिया कि माना जेतिरो हलणु खपे ओतिरो न हलियो आहे। चयो वेंदो आहे न त देयर इज़ ऑलवेज रूम फॉर इम्प्रूवमेंट। त सिस्टम खे बहितर करण लाइ टाइम थोरो आहे, हिन कचहरी जो टाइम थोरो आहे ऐं वैसे बि टाइम थोरो आहे। असां इलाही पोइते आहियूं न, त पाण कचहरी कयूं पिया, अचूं पिया तव्हांजी तरफ़ अञा वधीक जेको आहे सो हिन एजुकेशन ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहे निदा शेख। निदा, क्यों ख्याल है कि मॉडल बनना है, क्यों ख्याल है कि एक्ट्रेस बनना है? ऐसा क्या आपको खुद में नज़र आया कि आपने ये फैसला कर लिया कि अब मुझे जो है स्क्रीन पे ही आना है? मैं अपने काफ़ी सारे इंटरव्यूज़ के अंदर बता चुकी हूँ कि जब आई वॉज चाइल्ड तो एक 360 नाम से अभी भी चाइल्ड हैं वैसे। तो 360 नाम से एक मॉडलिंग का एक चैनल आता था जिस पर रैंप वगैरह दिखाते थे। तो वहाँ से मुझे एक्सपोजर मिला और फिर जब मैं स्कूल के अंदर थी तो एक टैब्लो फंक्शन था, तो वहाँ पे फिर मैंने एक शो ऑर्गेनाइज किया ना, जिसके अंदर मैं खुद ही ऑर्गेनाइज किया, खुद ही मॉडल बनी। हाँ, मॉडल भी उसमें मैं खुद थी। तो फिर उस दिन मुझे पता चला कि मुझे ये टैलेंट भी है। अच्छा, उस टाइम आपने खुद को डिस्कवर किया? जी, उस वक्त। फिर उसके बाद फिर जाहिरी बात है, आपको पता है कॉन्टैक्ट्स बनते हैं और आपके साथ काफ़ी सारे ऐसे लोग भी जुड़े हुए होते हैं जो कि आपको बता रहे होते हैं और आपको हौसला देते हैं कि आप आगे बढ़ें। तो उन लोगों ने भी मुझे काफ़ी सपोर्ट किया और मतलब मुझे बताया कि मतलब तुम्हारे पास अगर एक टैलेंट है तो उसको यूटिलाइज करो, उसे पॉलिश करो। और काफ़ी हिम्मत। तो फैशन शोज़ वगैरह आप करती हैं? फैशन शोज़ भी करती हूँ, ब्रांड शूट्स भी करती हूँ, कमर्शियल्स, ड्रामास वगैरह। राइट। अच्छा, ये जो कैट वॉक होता है, हाँ। तो ये आपने मतलब रैंप में वही करना पड़ता है ना? हाँ, तो उसकी क्या टेक्निक्स होती है, वो आपसे करवाएंगे आज हम? श्योर। उसकी टेक्निक्स ये होती हैं कि एज अ फैशन कोरियोग्राफर अभी रिसेंटली मेरा एक शो भी होता है, तो मैं अपने मॉडल्स को ये बात कहती हूँ कि सिंपल इसका मेथड है, 1-2 की वॉक होती है ये, और आप उसको फॉलो करके मतलब एक रूट होता है स्केल टाइप का ना, उसको फॉलो करके आपको वॉक करना होता है। ठीक है, आज हमें सिखाइएगा, मुझे बड़ा शौक है सीखने का। आज फैसल भाई तो वैसे भी कैट वॉक करते हैं। लैंग्वेज वॉक्स करता हूँ मैं सिंगिंग में। अच्छा, जैसे आपको पता चला। चले, फैसल जानी, आपने ये जो कारनामा मतलब बड़ा, ये भी आप समझो कि 25 लैंग्वेजेस में एक गाना आपने गाया। ठीक है, तो 6 मिनट के गाने में आपने इतनी जुबानें बोल ली, मतलब नहीं 6 मिनट का एक गाना फॉर ईच लैंग्वेज।
ये बोले ना 25 सॉन्ग्स गाए हैं 25 लैंग्वेज में 25 languages में विद 25 कंपोजिशंस with 25 different compositions मतलब और ये भी यानी कि जापानीज सॉन्ग है तो जापानीज म्यूजिक, उसका ट्रेडिशनल म्यूजिक, चाइनीज है तो चाइनीज, तो अभी क्या अभी हमें वही जापानीज कुछ हो जाए। नहीं मैं कुछ घूमना चाहता हूँ बाहर एक्चुअली वैसे तो महंगा ये नहीं जा सकता। दो मर्तबा हम लोग मॉर्निंग शो में ना वो काफी सारे सॉन्ग्स कर चुके हैं, उर्दू का भी उसका कर चुके हैं, इंग्लिश भी काफी। तो आज तो हम क्योंकि कल जो है वो मौला अली की विलादत का दिन है तो इस तरह का कुछ जो है हम मनक़बत वगैरह करेंगे इंशाल्लाह। बिल्कुल बिस्मिल्लाह हम जरूर सुनना चाहेंगे फैसल जानी साहब। करें मौला अली का है मनक़बत जो मेरी खुद की बनाई हुई है, अल्ताफ हुसैन साहब की लिखी हुई है, वो बहुत अच्छे शायर होते हैं इस्लामाबाद में। इसको कंपोज मैंने किया है, म्यूजिक इसका मेरे बेटे ऑडिशिम ने बनाया है, मोहतशिम ने। अभी हम इसको लाइव करेंगे। क्यों बोलते हैं आप? ये इनका एक्चुअली इनकी ऑडियंस ने इनका नाम रखा है कि तुम ऑडियो जो है बहुत अच्छी मिक्सिंग मास्टरिंग बहुत अच्छी करते हैं ये स्टूडियो में। इनका स्टूडियो है माशाल्लाह। मैंने तो इनका नाम ही ऑडिशन है, मैंने कहा ये ऑडिशन है। एक्चुअली सर ऑडिशन की जरूरत ही नहीं है यार। इनका नाम ना असल में मोहतशिम है, मोहतशिम नाम मैंने रखा था। तो ये ऑडियो अच्छी बनाते हैं, मिक्सिंग मास्टरिंग जिसको कहते हैं, तो ये ऑडिशिम कर दिया इनका नाम, यानी कि ऑडियो वाला मोहतशिम। अरे वाह बस चले अभी क्या सुना रहे हैं ऑडिशन के साथ? अली मौला अली मौला। अली का नाम लेता हूँ तो मुश्किल भाग जाती है, सहारा जो हमारा है अली मौला अली मौला। ज़माने का सहारा है अली मौला अली मौला, नबी को सबसे प्यारा है अली मौला अली मौला। पुकारूं मैं अली मौला तुझे क्यों दर्द उठता है, नबी ने खुद पुकारा है अली मौला अली मौला। अली मौला 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 अली मौला। अली 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 मौला अली मौला अली। मुनाफिक और मोमिन में अगर पहचान करनी हो लगाओ मिल के ये नारा अली मौला 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 अली मौला। अली 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 मौला अली मौला अली। अली का नाम लेता हूँ तो मुश्किल भाग जाती है, सहारा जो हमारा है अली मौला अली मौला। वली हो गौस हो अब्दालिया कोई कलंदर हो, सभी का एक ही नारा है अली मौला अली मौला। नबी के घर से ऊंचा और कोई घर नहीं अल्ताफ, और इस घर का मीनारा है अली मौला 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 अली मौला। अली 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 मौला अली मौला अली मौला अली मेरे मौला। बहुत अच्छा फैसल भाई, बहुत अच्छा आपने गाया। शुक्रिया, थैंक यू सो मच। मौला अली जी छा ॻाल्हि कजे, मौला अली जो जॾहिं नालो ईंदो आहे त सम्झो कि
कैफ़ियतूं ई मतिलबु चेंज थी वेंदियूं इंसान जे वजूद जूं ऐं बिल्कुलु ऐं उन नाले खे जेकॾहिं माण्हू क़ाइमु रखे त हर इंसान जी जेको आहे सो मुसीबत जेका आहे सो टरी थी वञे मौला अली जो नालो खणण सां। सो व्यूअर्स टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो, पाण मिलूं था हिन कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। यकीनन तव्हां हिन प्रोग्राम खे अॼु जेको आहे सो मज़े सां ॾिसंदा हूंदा ऐं काफ़ी सवाल जेके तव्हांजे ज़हन में बीहंदा हूंदा। सो जेकर सफ़ा कोई इंपॉर्टेंट क्वेश्चन अचे पियो त टड़क करे फ़ोन कयो ऐं जेको आहे असांजे प्रोग्राम में बि शामिलु थी सघो था। सो साईं सां कचहरी पिया कयूं। साईं तव्हां जेको आहे सो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो एग्ज़ाम बि ॾिनो, सीसिस जो बि अटैम्प्ट तव्हां ॾिनो पंहिंजे हिसाब सां, त तव्हां ॾिसो असां नंढा हूंदा हुआसीं त हिकिड़ो इहा ॿार खे जेका फीड कई वेंदी त बाबा वॾो थी छा थींदे, डॉक्टर थींदे या इंजीनियर थींदे, माना पेरेंट्स ई पुछंदा हुआ हुननि खे, ॿ ऑप्शन ॾींदा, डॉक्टर थींदे या इंजीनियर थींदे। त मतिलबु हिकिड़ो इहो हलियो। पोइ आस्ते आस्ते असां ॾिठोसीं त वरी पोइ CSS वारो जेको आहे सो हिकिड़ो ट्रेंड शुरू थी वियो, त जेको अचे पियो CSS तयारी करणी आहे, पोइ बादाम अखरोट टी टेबल ते पिया हूंदा, खाईंदा बि आहे, पढ़ंदा बि आहे। सो चलो गुड थियो। त हाणे उहो ॾिसूं पिया की CSS वारो दौर बि हाणे एंड ते पुॻो आहे, हुनजी वजूहात अलाए छा आहिनि। सो एजुकेशन जे हिसाब सां तव्हां छा जेको आहे सो पेरेंट्स खे चवंदो की कहिड़े तरीक़े सां ॿार खे का काउंसलिंग कनि त बाबा तूं कीअं फील्ड में कहिड़ी फील्ड खे चूज़ करणु खपे, या हुनखे छॾे ॾिजे या पेरेंट्स खे ॿुधाइणु खपे पंहिंजी चॉइस? थैंक यू। सभिनि खां पहिरियों जेको आहे न, फैमिली जो वॾो रोल हूंदो आहे। कंहिं बि ॿार जी नरिशमेंट लाइ फैमिली जो वॾो रोल हूंदो आहे, छो त जेको वर्ड सोशलाइज़ेशन आहे यानी प्रोसेस ऑफ लर्निंग उहा तव्हांजी फैमिली खां थी थिए। ऐं फैमिलीअ में जेकर तव्हां ॿार खे मोटिवेट कयो था त उहो उनजी ग्रोथ जेकी आहे उहा फ्यूचर में बहितर खां बहितर थी थिए। त ॿियो वरी हूंदो आहे ॿार जो पंहिंजो इंक्लाइनेशन, उहो पेरेंट्स खे ई जज करणु घुरिजे त ॿार जो इंक्लाइनेशन कहिड़े तरफ़ आहे, उन तरफ़। छो त लाइफ में जेको आहे न तव्हांखे अचीवमेंट हासिलु करणी आहे न, त पोइ तव्हां मल्टी डायरेक्शन्स आहिनि, मल्टी डायरेक्शन कंहिं बि हिकिड़ी त महदूद माण्हू न लहे लाइफ में। छो त माण्हू खे जेकॾहिं अॻियां लाइफ में सर्वाइव करिणो आहे त मुख़्तलिफ़ फील्ड्स खे माण्हू टच करे, ना के पर्टिकुलर डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, CSS ऑफिसर आहे, उन खां हटी करे बि ॿियूं बि नयूं टेक्नोलॉजीज़ अची चुकियूं आहिनि, नओं सिस्टम अची चुकियो आहे। अॼुकल्ह जेको आहे टेक्नोलॉजी जो दौरु आहे, ChatGPT जो दौरु आहे, त माण्हू टेक्निकल यानी स्किलफुल जेके बि फील्ड्स आहिनि उॾे घणो जेको आहे रुझान पिया रखनि। इवन पाकिस्तान में छा पर इंटरनेशनल लेवल पे बि इन स्किलफुल जेके आहिनि या टेक्निकल साइड वारे जेके आहिनि फील्डूं, उन्हनि में जेको आहे घणो रुझान आहे। त मां इहो त मशवरो ॾींदुसि त माना हर ॿिए छोकिरे खे जेको आहे कंहिं पंहिंजी सोच महदूद न रखणु घुरिजे, डॉक्टर, इंजीनियर, वकील या CSS ऑफिसर, उन खां हटी करे बि दुनिया आहे। ऐं रियल सेंस में तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां पियो त जेके इहे टेक्निकल साइड वारा जेके असांजे नज़र में उहे घटि दर्जे वारा आहिनि या मेंटेलिटी वारा आहिनि, पर उहे घणो था कमाइनि था बिनिस्बत डॉक्टर, इंजीनियर। मुंहिंजो हाणे जेको आहे क्वेश्चन नेक्स्ट इहो ई हुयो की जेको आहे सो तव्हां मिसाली ॻाल्हि पूरो पर CSS खे मतिलबु हिकिड़ो जिन सम्झी करे माण्हू जिन थी लॻी बि पवंदो आहे की बाबा इहा पढ़णी आहे, वॾी हुन में महिनत रिक्वायर्ड हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं पोइ जॾहिं ब्यूरोक्रेसी में ईंदो आहे त पोइ उहा हाल अञा ताईं बि CSS ऑफिसर एतिरा निकिता पोइ बि माना चेंज को सच न आयो आहे। उते ई मां ॾिसां की हिकिड़ो CSS ऑफिसर आहे, हुनजी लिमिटेड हिकिड़ी सैलरी आहे जंहिं ते माना वञे पियो, जेतिरी हुन महिनत कई आहे उनखे ओतिरो रिटर्न नथो मिले, ठीकु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि फाइनेंशियली बि त खपे थो न, त माण्हू महिनत करे थो। उते ई हिकिड़ो मां ॾिठो आहे कोई बिल्कुलु हिकिड़ो इंटरमीडिएट जेको आहे सो जेकॾहिं उहो ई-कॉमर्स में परफॉर्म करे पियो, डिजिटल मार्केटिंग में एक्सपर्ट आहे, मां सम्झां पियो की उहो CSS ऑफिसर जंहिं एतिरी महिनत कई आहे उहो उनखे मात ॾेई वेठो आहे पैसे जे हिसाब सां, ऐं उहो जेको आहे सो लाइफ चेंज करे पियो ॿियनि यूथ जी। सो इन खे तव्हां कहिड़े तरीक़े सां ॾिसंदो? ॾिसो न, CSS जो पंहिंजो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, CSS जो पंहिंजो हिकिड़ो लाइन ऑफ एक्शन आहे। त मां इहो चवंदो आहियां त CSS हर ॿियो माण्हू करे, पर छाजे कर त CSS ऐं PMS या PCS जेके कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स माण्हू तयारी कंदो आहे न, उन में माण्हू खे जेको स्किल्स कवर थींदा उहे वॾा माण्हू खे रोल प्ले कंदा हर लाइफ जी स्टेज ते करणु घुरिजे। पर उन खां पहिरियों माण्हू पंहिंजी का बि प्रोफेशनल डिग्री हुजे जे बुनियाद ते जेकॾहिं CSS न बि थिए त हुन वटि अल्टरनेटिव्स हुजनि लाइफ में, हुजणु खपनि, माना ऑप्शंस बी सी रखे ज़रूर न।
एग्जैक्टली ऑप्शंस भी रखणु घुरिजे ऐं इन खे फॉर जेको आहे सीरियस न रखणु घुरिजे CSS खे ऐं CSS खे लाइफ एंड डेथ जो जेको आहे न उहो न रखणु घुरिजे उन खां गॾोगॾु पंहिंजी जेकी आहे अहिड़ी फील्ड साइड खां रखणु घुरिजे जेकी जेकॾहिं CSS न बि थिए त माण्हू अल्टरनेटिव लाइफ जा हुजनि। हिकिड़ो माना फैक्ट माना हिकिड़ो मां तव्हां सां शेयर कंदुमि हिकिड़ो जीअं तव्हां ॻाल्हि कई त माना CSS करणु खपे हुन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां दुनिया खे पढ़ो था करंट अफेयर्स खे पढ़ो पिया हर सब्जेक्ट खे टच कयो पिया यकीनन उनजी जेको आहे सो शख़्सियत बि उन तरीक़े जी माना उहा डेवलपमेंट उनजी जेको आहे सो उन तरीक़े सां थिए पई ठीकु आहे माना उन प्रोफेशन खां हटी करे मां उनजी ॻाल्हि पियो कयां पर हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे सो फैक्टर जेको आहे सो असां ॾिठो आहे असांजा जेका CSS ऑफिसर जेके काफ़ी दोस्त बि आहिनि ॾिठा आहिनि उन्हनि जे जेको आहे सो अराउंड जेको फ्रेंड टू फ्रेंड्स जेके आहिनि असांजा उन्हनि खे बि ॾिठोसीं हिकिड़ो CSS ऑफिसर थिए पियो जंहिं ते जेको आहे सो सॼी सिंध जेको आहे सो एतिरो प्राउड फील थी करे त असांजो CSS ऑफिसर फलाणो सिंधी जेको आहे सो बाबा तमामु हुन जेको आहे सो नंबर 1 क्वालिफिकेशन करे जेको आहे सो पास थियो आहे ऐं टॉपर रहियो आहे पर उहो ई CSS ऑफिसर जॾहिं जेको आहे सो सीट ते अचे पियो ऐं सीट जी वञे थो ऐं उहो ई जेके जिन्हनि मथे खयंसि जिन इज़त ॾिनी उन्हनि सां बिहेवियर्स उनजा चेंज हूंदा आहिनि छा उहा जेका आहे सो छा उन में एजुकेशन में ईअं आहे या उनजी तरबियत ईअं आहे त ईअं थियणो आहे एटीट्यूड इहो रखिणो आहे या उहो छो तब्दील थींदो असांखे ॾिठो आहे CSS ऑफिसर ब्यूरोक्रेट थिए थो त असल में तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे अहिड़ा काफ़ी एग्ज़ाम्पल्स आहिनि मां तव्हांजी ॻाल्हि खे एंडोर्स थो कयां पर ईअं न थियणु घुरिजे इहा मेंटेलिटी रखणु घुरिजे त अॼु जेकॾहिं मां CSS हेतिरी टफ फील्ड मां गुज़रां थो ऐं उहा सुभाणे मुंहिंजी उहा अची थी थिए CSS जो एग्ज़ाम मां क्वालिफाई कयां हिकिड़ी माना वाइट कॉलर जॉब मां हासिलु कयां थो त मुंहिंजी हिकिड़ी प्राइमरी रेस्पॉन्सिबिलिटी हुजे त सुभाणे जेकॾहिं मां थी थो वञा त मुंहिंजी इहा ई प्राइमरी रेस्पॉन्सिबिलिटी हुजे मां कैरियर काउंसलिंग कयां ऐं छोकिरनि खे फ्री ऑफ कास्ट मोटिवेट कयां त जीअं उन सिस्टम खे बहितर खां बहितर बिल्कुलु उनखे यादि रखणु घुरिजे इहा शइ कि मां जेतिरो बि पढ़ी लिखी जेतिरो बि थियो आहियां त वरी बि जेकॾहिं ब्यूरोक्रेट थियो आहे त मां ख़ादिम आहियां एग्ज़ैक्टली आवाम जो नौकर आहियां उनखे इहे ज़हन में रखणु खपे त शायदि उन वटि उहो तकबुर हाणे ख़तमु थी वेंदसि सो बहरहाल इहे ॻाल्हियूं आहिनि इहे नंढियूं ॻाल्हियूं आहिनि पर जेको आहे सो वॾो मैटर कनि थियूं छो जो असांजो कमु ई माण्हुनि सां पए थो दारनि सां माण्हुनि जो आम माण्हू जो पए थो त पाण कचहरी कयूं पिया वरी अचूं पिया जेको आहे सो असां निदा गाना भी गाती हैं आप? जी थोड़ा बहुत उस्ताद से कुछ गिफ्ट मिला। हाँ उस्ताद से तो बात करें उस्ताद ये शागिर्द इतनी अच्छी आपने कहाँ से ढूंढी? ये शागिर्द मुझे एक शूट के ऊपर मिली थी मैं शूट हो रहा था वहाँ पे तो इनकी मैंने परफॉर्मेंस देखी फिर इन्होंने मुझे ऐसे ही बाय द वे गाना सुनाया। अच्छा। तो मैंने इनको अपने प्रोजेक्ट में भी ले लिया जो मेरे 25 लैंग्वेज का प्रोजेक्ट जो मैंने किया था। अच्छा। उसमें क्या जापानीज और चाइनीज उसमें इन्होंने माशाल्लाह से कोरियन सॉन्ग किया था मेरे साथ। कोरियन किया है हाँ और अफगानी किया है। अरे नहीं करो और कौन सा अरबिक किया है माशाल्लाह 4 गाने इन्होंने किए हैं मेरे साथ। बाकी एक और होती है हमारे साथ इस दफा थोड़ा सा अभी जो है ना वो अरबी वाला थोड़ा सा लाइन सुना देना। है याद है? हाँ थोड़ा सा। हाँ प्लीज। لماذا يصبح الإنسان عدوا للإنسان دعونا نفكر في المشاكل بينهما دعانا نفكر دعانا نزيل دعانا आपने जैसे शुरुआत की ना मैंने कहा मैं वजू करके आऊँ थोड़ा मौजूद जर्मन इटालियन स्पेनिश चाइनीज रशियन। अच्छा बहुत अच्छा बहुत इसका उन्वान बहुत अच्छा है कि इंसान क्यों दुश्मन बने आओ हम इस पे गौर करें मुगालता जो हुआ है आपस में उसको हम दूर करें। इसको हमने लिया। बाय द वे ये फील मुझे भी आती है समटाइम। फील आती है ना मैं देख रहा था आपका अदब देख रहा था तो आपका वही अदब था मैंने कहा सही है। जफर साहब का मुझे वो शुक्र उस्ताद जो अभी कारी साहब नजर आ रहे थे। जफर साहब का बहुत शुक्रगुजार हूँ जो इस प्रोग्राम के डायरेक्टर हैं। उन्होंने इसी थीम के ऊपर इस 25 लैंग्वेज पे एक प्रोग्राम बाकायदा मॉर्निंग शो किया था। अच्छा वाह जफर तो है इनोवेटिव है वो ढूंढता है ऐसी चीजें कि ऐसी कुछ बहुत अच्छा इस प्रोजेक्ट को उन्होंने प्रमोट किया था माशाल्लाह। अब इनसे कोई गाना सुने कोई अच्छा सा कोई नहीं गाना सुनेंगे लेकिन हमारे साथ वो यार वो भी है ना शमाइल के पास माइक है ये लीजिए शमाइल के पास। अच्छा एक मिनट शमाइल बैठे आपसे गपशप करते बैठे गाना भी सुनेंगे आपसे थोड़ा सा वो फिर वो हो जाएगा डिस्टर्बेंस हो जाएगी तो ये आपसे गाना सुनेंगे। शमाइल यूथ है ना हमारे पास यार ये यूथ जब आते हैं मेरा वो बहुत प्यारा सा भी है और उसका मुझे पैशन भी नज़र आ रहा है और
मोहतशिम मुझे बड़ा वो सपोर्टिव जिसका रोल है बहुत अच्छा प्ले कर रहा है। पता है माशाल्लाह वो गिटारिस्ट भी है, रिदम मास्टर भी है, मिक्सिंग मास्टरिंग और कीबोर्ड और पियानो और हारमोनियम, यार फुल रेडी हो म्यूजिक जाओ डायरेक्टर माशाल्लाह। हम भी साथ में कुछ करते हैं ना। हाँ हाँ है ना। अभी फिर क्या अरबी तो सुन ली आपकी, और बाकी जो है अभी निदा क्या सुनाइए हमें? अब आप उर्दू सुनिए, बिकॉज हमारे जो व्यूवर्स हैं उनको सबको अरबी तो नहीं समझ में आती है। हाँ बिल्कुल, मुझे समझ में आ गई थी। तो क्या सुनाएंगी उर्दू में? आज के दौर के ऊपर एक गाना है, रोमांटिक सॉन्ग है, तो फीलिंग्स यार ये फीलिंग्स हैं, फीलिंग्स पे है। अच्छा फीलिंग्स अच्छा ठीक है, फिर फीलिंग्स जो है क्या है फीलिंग्स वो अब गाने करो जरा। ओके। दो जिस्म दोनों की जाए एक है, तारे हैं दो आसमां एक है, खुद को खुदी में छुपाए कहा, दुनिया से हम दूर जाए कहा, ये अफसाना है रूह का जिस्मों से क्या मतलब हमें जाने जाना, अपने ही जिस्म से चल निकल जाए हम, तोड़ दे आईना और बदल जाए हम, अपने ही जिस्म से चल निकल जाए हम, तोड़ दे आईना और बदल जाए हम। महसूस हो पर दिखाई न दे, तो बना ले हवा, ना हो के भी हम रहे साथ में, हो जाए ऐसा जुदा, चलना जरूरी तो है राहें जरूरी नहीं, मिलने को बाहें जरूरी नहीं, अपने ही जिस्म से चल निकल जाए हम, तोड़ दे आईना और बदल जाए हम। जिस्म से चल निकल जाए हम, तोड़े आईना और निकल जाए हम। ये इश्क कोई हवस तो नहीं, जिसको बना ले हवा, ये इश्क कोई हवस तो नहीं, जिसको बना ले हवा, सीने में मेरे तेरे, सीने में मेरे तेरे नाम की बस चुभन चाहिए, ओ खामोशी बन के यूं ही दोनों रहे रूबरू, करते हैं सन्नाटे भी गुफ्तगू, अपने ही जिस्म से चल निकल जाए हम, तोड़ दे आईना और बदल जाए हम, अपने ही जिस्म से चल निकल जाए हम, तोड़ दे आईना और बदल जाए
को खुद ही में छुपाए कहाँ, दुनिया से हम दूर जाए कहाँ, ये अफसाना है रूह का जिस्मों से क्या मतलब हमें जाने जाना, अपने ही जिस्म से जब निकल जाए हम, तोड़ दे आईना और बदल जाए हम। थैंक यू, थैंक यू। अच्छा, वो कंपोजिशन तो वाकई में रोमांटिक थी। ये एक्चुअल के अंदर मैंने फील करके कुछ गाया क्या था। फील करके ऐसा गाया? दरअसल हर इंसान की एक टीन एज के अंदर एक फीलिंग होती है। नहीं नहीं, यहाँ पे बुड्ढों में भी है ये फील। टीन एज की बात नहीं, वो हर इंसान में होती है। तो ये उसी फीलिंग के ऊपर मैंने रख के गाया था इस गाने को। और ये मतलब उस टाइम पे मैंने सोचा था कि जो भी बी लाउड मेरा लाइफ में होगा इन फ्यूचर, तो ये उसको फील करके मैंने गाया था। उसको फील करके हाँ, जो अभी आया ही नहीं है। जहाँ जो अभी आया आएगा तो क्या होगा फिर, वो तो गया। So viewers, टाइम थी वाए कमर्शियल ब्रेक जो पाण में लऊं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। वेट कजो असांजा बि जेको आहे सो कचहरी बि हिकिड़ी ज़बरदस्त थिए पई, पर हिकिड़ो सिलेक्शन गाने जी ट्रेंडिंग गानो आहे, उहो बि असां जेको आहे सो लाइन अप में रखियो आहे, जेको असांखे ॿुधाईंदो शमोइल जेको आहे सो उन खां ॿुधंदासीं। शमोइल अभी आपसे गाना सुनेंगे, लेकिन अभी थोड़ी गपशप होगी उसके बाद, ठीक है ना? तो उसके लिए आप रेडी रहिए। मेरा फेवरेट गाना है आजकल, सबका फेवरेट है ना, है ना? तो बहुत अच्छा प्ले भी कर रहा था मोहतशिम। सो अब मुझे ये गाना यार अच्छे से गाना भी है, बजाना भी है, ठीक है? सो अच्छा साईं, अच्छा ये म्यूजिक साथ में चलता रहे ताकि वो ना वो क्यूरियोसिटी जो होती है वो लोगों की बढ़े, ये गाना वो सुनना चाहते हैं। हाँ, ये हम गपशप करते रहे, गाना चलता रहे। सस्पेंस ब्रेक हो गया, वो बड़ा हिट गाना है ना। अच्छा अली रज़ा साहब, तव्हां सां जेका गुफ्तगू हले पई पंहिंजी, ऐं तव्हां मूंखे इहो ॿुधायो पंहिंजो जेको आहे सो सॼो लाइफ एक्सपीरियंस जेको आहे सो पढ़ाई जो कहिड़े तरीक़े सां रहियो, ऐं तव्हां जेके नौजवान जेको ॾिसो पिया उनखे छा मैसेज ॾियणु चाहींदो, त कहिड़े तरीक़े सां हो पंहिंजे पाण खे प्रिपेयर कनि, ऐं कहिड़े तरीक़े सां पंहिंजो जेको आहे सो जेको गोल आहे उनखे चूज़ कनि? थैंक यू। रही ॻाल्हि आहे मुंहिंजी पंहिंजी एजुकेशन जे हिसाब सां, त मुंहिंजी त प्राइमरी एजुकेशन खां वठी इंटरमीडिएट ताईं जेको आहे डिस्ट्रिक्ट नौशर अफरोज़ में गवर्नमेंट स्कूल में कॉलेजिस में रहियूं। उन खां पोइ ई जेको आहे असां जेको आहे पंहिंजी पढ़ाईअ जो स्टार्टिंग कईसीं। जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ियासीं, यूनिवर्सिटी खां पोइ वरी असांजो हिकिड़ो मैंटेलिटी थी त बाबा मां इस्लामाबाद में बि रहियो आहियां तयारीअ लाइ, CSS PCS इन्हनि लाइ, कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स लाइ। मां काफ़ी टाइम इस्लामाबाद में रहियो आहियां, छो त वाल साहब मुंहिंजी जॉब इस्लामाबाद हुई, त उन लाइ मुंहिंजे लाइ हिकिड़ो अपॉर्चुनिटीज़ हुई त मां कुझु करे सघां। लाहौर भी माना यूज़ कयोसीं इस्तेमालु माना जेको आहे तइलीम लाइ, त बाबा तइलीम खे हासिलु करण लाइ या कई कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स लाइ। छो त हिकिड़ो जॾहिं जर्नीअ लाइ CSS PCS जो जॾहिं हिकिड़ो ख़्वाबु रखी करे माण्हू लिखंदो आहे न, त उन खां गॾोगॾु जेके ॿिया एग्ज़ाम्स न उहे एतिरा उन लाइ मुश्किलात न हूंदा आहिनि। एग्ज़ैक्टली, त उहो हिकिड़ो माण्हू में लेवल अची वेंदी आहे जॾहिं तव्हां मुसलसिल 2, 3, 4 साल पढ़ंदा आहियो। ॿियो त वरी जॾहिं माण्हू जो बैकग्राउंड जेको आहे उहो वीक आहे, काफ़ी कल्चर वारो निज़ाम मां निकिरी ईंदो आहे, त उन लाइ तमामु घणी हार्डशिप खे फेस करिणो पवंदो आहे। इवन असां बि इन फेज़िस मां, इन जर्नी मां असांखे क्लास जेको आहे सो लर्न कयो हूंदो। अच्छा अली रज़ा, हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखां इहा पुछंदुमि। असां वटि जीअं तव्हांजे पॉलिटिकल साइंस मास्टर्स थियल आहे तव्हांजे पॉलिटिकल साइंस में, त हिकिड़ी जेका आहे सो शइ जेका असां ॾिसूं त जॾहिं बि कोई मतिलबु कोई प्रोफेशन माण्हू चूज़ कंदो आहे त उन हिसाब सां उन क्वालिफिकेशन उन वे में वेंदो आहे। त असां ॾिठो आहे कि काफ़ी हज़ारनि जा लखनि में जेको आहे सो पॉलिटिकल साइंस त असां ईअं कंदा आहियूं ॼण को असां कोई माना को शॉर्ट कोर्स कयो हुजे न, त उहो पॉलिटिकल साइंस कंदा अथऊं। पोइ असां ॾिसंदा आहियूं पोइ उनजा रस्ता जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे सो अलॻि अलॻि हूंदा आहिनि। उहो पॉलिटिक्स में नथो वञे उहो ॿार जेको आहे सो जेको पॉलिटिकल साइंस करे अचे पियो, त छा वजह आहे त जेको ऐं जेके पॉलिटिक्स में वरी आहिनि
उन्हनि त वरी पोइ इंटर बि न कई आहे काफ़ी जॻह ते। सो इहो बि असां वटि ॾिठो वियो आहे त पोइ छा मक़सदु आहे त माना यूथ जेका आहे उहो जेकॾहिं चूज़ करे पई जब पॉलिटिकल साइंस ई करिणो आहे त पॉलिटिक्स खे चूज़ करणु खपे, या उन सां गॾु जेको आहे सो ॿियो बि को वे निकिरे थो जो मां पाण पॉलिटिकल साइंस कई आहे त मूंखे त उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पॉलिटिक्स ई नज़र आई, त लर्निंग हुई, पार्लियामेंट जे बारे में हो। तव्हां इन शइ खे कीअं एड्रेस कंदो? असल में छा आहे त जेकी डिग्री कई वेंदी आहे न, उहा उन जा मुख़्तलिफ़ पर्सपेक्टिव्स हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पॉलिटिकल साइंस खां वाबस्ता आहियो या फील्ड में आहियो त ज़रूरी न आहे त तव्हां पॉलिटिशियंस थियो या तव्हांखे जेको आहे मिनिस्ट्री मिले, MNA हुजो या MP हुजो, पर का बि फील्ड सिलेक्ट इन करे कयो वेंदो आहे त जीअं तव्हांखे उन रिलेटेड जेके आहे इंफॉर्मेशन हुजे जेकी माण्हू खे हुअणु घुरिजे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं पॉलिटिकल साइंस आहे त पॉलिटिकल साइंस उहा स्टडी आहे गवर्नमेंट ऐं स्टेट जे बारे में, त गवर्नमेंट में जेके प्रोसेस हलंदा, लॉज हलंदा, गवर्नमेंट के नाम्स आहिनि, रूल ऑफ लॉ आहे, त उन्हनि खे सम्झणु घुरिजे। ऐं रही ॻाल्हि तव्हांजी त उहे जेके सियासतदान आहिनि त उन्हनि खे बि मां इहो ई मुंहिंजो हिकिड़ी पर्सनल फीलिंग्स आहे या मुंहिंजो पर्सनल व्यू आहे त जेके जंहिं फील्ड में आहिनि, जीअं MNA MPs आहिनि, त उनखे एटलीस्ट पॉलिटिकल साइंस जी डिग्री हुजे। जीअं हिकिड़ो जर्नलिस्ट आहे त जर्नलिस्ट खे उन लाइ इसेंशियल आहे त मास कम्युनिकेशन या जर्नलिज़म जी फील्ड हुअणु घुरिजे। त अहिड़े क़िस्म जा सिस्टम में फ्लॉज़ आहिनि, उन ते कमु करणु घुरिजे। छो त देयर इज़ नो डाउट देयर इज़ ऑलवेज रूम फॉर इम्प्रूवमेंट, पर पाकिस्तान में अहिड़ो सिस्टम अचणु घुरिजे जंहिंमें जेको आहे न एजुकेशन जी जेके सर्टेन फील्ड्स आहिनि उन रिलेटेड ई उन्हनि खे जेको आहे न मुख़्तलिफ़ अपॉर्चुनिटीज़ मिलणु घुरिजे। इहा ई जेको मेन जेको आहे सो पॉइंट हुई मुंहिंजी, की माना जेके तव्हां सियासतदान ॾिसो पिया, उहे सियासतदान इन जे करे थी वञनि पिया त उहे उन्हनि वटि कुझु हिकिड़ो माण्हू आहिनि, बसि गॾु थियल आहिनि, बसि माण्हू अथनि पर तालीम न अथनि, ऐं शायदि इन जे करे जेको आहे सो उहे मतिलबु पार्लियामेंट में वेहनि था ऐं उन तरीक़े सां माण्हुनि जा मसइला हल कोन पिया कनि। छा जो उन्हनि वटि जेको आहे सो आहे स्टडी न आहे, उहो पॉलिटिकल सोशलाइज़ेशन आहे। एग्ज़ैक्टली मां उहो ई ॻाल्हि पिया कयां, जेकॾहिं उहो क्वालिफाइड हूंदो, जेकॾहिं उनखे ख़बर हूंदी त मां जेकॾहिं हिन जेको आहे पार्लियामेंट में वेठो आहियां, असेंबली में वेठो आहियां, त हाणे कुझु सिखियल हूंदसि त कुझु ॻाल्हाईंदो न तरीक़े सां, न त पोइ रटाफिकेशन। छो त पॉलिटिकल साइंस में सिर्फ़ु तव्हांखे उहे पर्टिकुलर गवर्नमेंट ऐं स्टेट जे बारे में नथी सेखारे, पर साइड खां तव्हांखे लॉज ॿुधाए, लॉज बि ॿुधाए कहिड़ा कहिड़ा लॉज आहिनि जेके इम्प्लीमेंट करणा आहिनि। ऐं बिल्कुलु जेकॾहिं सुठो पॉलिटिशियन हूंदो, उनजो न सिर्फ़ु पॉलिटिकल साइंस थियल हूंदी आहे, पर उनजो लॉ जी डिग्री बि उन वटि हूंदी आहे। बिल्कुलु साईं, पाण कचहरी कयूं पिया। हाँ, अचूं पिया निदा ॾे। निदा, तो अभी क्या प्रोजेक्ट्स हैं जिन पे आपका काम हो रहा है? कुछ अर्सा पहले मेरा एक प्रोजेक्ट आया था तलाश, तो उसके डायरेक्टर थे सनी सोलंकी, और अब इंशाल्लाह फैब है और इवेंट का डे है फैब के अंदर। तो फैब का इवेंट कौन सा? वैलेंटाइन डे? वैलेंटाइन डे। अच्छा, वो इवेंट है। हाँ, तो उसमें क्या प्रोजेक्ट है? बहुत खतरनाक प्रोजेक्ट होगा। उसके अंदर एक हम लोग एक सॉन्ग है, उसको हम लोगों ने किया है, और ऑडियो वीडियो खुद हमारी है, डायरेक्टर भी उसको, डायरेक्टर जो है उसके अंदर वो सनी सोलंकी हैं, और एज अ सिंगर भी मतलब उन्होंने मेरे साथ गाया है। अच्छा। तो हम लोगों ने बहुत ने गाया है, और इंशाल्लाह नहीं, आप वो इतनी अच्छी हैं कि वो डायरेक्टर को मजबूर होना पड़ा, सिंगर भी बन गया वहीं पे, खुद ही डायरेक्टर खुद ही सिंगर। नहीं, ही इज़ अ वेरी टैलेंटेड आर्टिस्ट, और वो मल्टी टैलेंटेड है, मीन्स मल्टी टैलेंटेड है। हाँ। तो लग रहा है वो। अच्छा फैसल साहब, आप सुना, आपके क्या प्रोजेक्ट्स हैं? हमारे जो एक प्रोजेक्ट चल रहा है रिटर्न ऑफ सतयुग, यानी कि अच्छा दौर आएगा, इसके ऊपर एक गाना है जो मेघराज सिंह ने लिखा है। ही बिलोंग्स टू अमेरिका में होते हैं। उन्होंने इस गाने को भी काफ़ी सारी लैंग्वेजेस में करने का इरादा किया है, जिसको उर्दू और इंग्लिश में हम कर चुके हैं, उसकी ऑडियोज़ तैयार हैं। और कॉन्सेप्ट क्या है इस गाने का? कॉन्सेप्ट ये है कि क्या अच्छा दौर आएगा? अच्छा दौर आएगा, और जो दौर बुरा गुजरा है या थोड़ा बहुत जो गुजर रहा है वो ख़त्म होगा। तो इसके लिए मतलब कोशिश हो रही है, उसकी वीडियो इस तरह से हम बना रहे हैं कि अच्छा दौर जो है वो हर दौर अच्छा होता है, हर दौर बुरा होता है, लेकिन उसमें से हमने उसकी शायरी इस तरह से मेघराज सिंह ने की है, और उसको हमने वीडियो कर रहे हैं कि लोगों को मंजर आम पे लाएं कि देखो ये अच्छाई है, ये बुराई है, इसमें से बुराई को चुन के हटाओ और अच्छाई को मजीद इन फ्यूचर लेकर आओ। ये बहुत अच्छी बात है। अगर हम जब डिस्कस करते हैं कि चेंज होना चाहिए, तो जो जिस किसी कहीं भी प्रोफेशन में मतलब वो बंदा है, तो उसको मतलब ये चीजें भी करनी चाहिए। मेरे ज्यादा प्रोजेक्ट इसी उस पे होते हैं, पॉजिटिव वे पे, मैसेज सॉन्ग होना चाहिए। ऑलमोस्ट मेरे जो प्रोजेक्ट्स होते हैं वो मैसेज होते हैं और नेशनल सॉन्ग्स होते हैं।
तो ये प्रोजेक्ट हमारा इंशाल्लाह ताला फरवरी तक एंड हो जाएगा। जरूर सुनेंगे, बिल्कुल सुनेंगे, लाइव सुनेंगे आप, लाइव भी सुनेंगे और लॉन्च होगा, ये अपलोड होगा तमाम सोशल मीडिया पे। हाँ, तो मैसेज मंजर आम पर होगा। अच्छा, ये भी एजुकेशन है, एजुकेट करना म्यूजिक के बिल्कुल थ्रू। बिल्कुल बिल्कुल। अच्छा, आई थॉट कि जब आप मोटिवेशनल कुछ करते हो ना तो आप खुद भी मोटिवेटेड होते जी, हो। मैं हम तो हो रहे हैं, ये सारे मोटिवेट हो रहे हैं आपकी बातें सुन के। वो मजहर भी मोटिवेटेड नहीं था, वो भी हो गया है अभी। वो देखिए ना, हाँ कितना शरारती है। हाँ, मोटिवेट तो आप कर गई आज। तो अच्छी बात है ना, ये हौसला देना चाहिए सबको। बहुत अच्छी बात है। चलो इस खुशी में जो है ना, हम आपको एक गाना सुनाते हैं, वो भी रोमांटिक सा है। ओके, ठीक है, तो ये नया टैलेंट है, शमोइल है हमारे पास। शमोइल, बेस्ट ऑफ लक शमाइल। जाने तमन्ना जाने अदा, तुझे सोचा है जैसा पाया वही, सूरज की किरणों सा एक चेहरा देखा है तुमसा मैंने नहीं। मेरी मोहब्बत का हर लम्हा तुझ में ही गुम सा गया, ना मैं हूँ आशिक ना मैं दीवाना, कह दो मुझे जो पिया। तेरा मेरा है प्यार अमर, तू चाहे तो कदमों में सर रख दूं, ये जीवन क्या अगर मांगे तो मेरी जान नजर कर दूं। तेरा मेरा है प्यार अमर। पूरे जहां और नूरे मोहब्बत दोनों जुड़े तुझसे पिया। पागल या जोगी मुझको कहो तुम, हाँ मेरा इश्क सबसे जुदा। तेरे ही खातिर हूँ सौ जन्म में, चाहे हो जो भी भला। ना मैं हूँ आशिक ना मैं दीवाना, कह दो मुझे जो पिया। तेरा मेरा है प्यार अमर, तू चाहे तो कदमों में सर रख दूं, ये जीवन क्या कर मांगे तो मेरी जान नजर कर दूं। तेरा मेरा है प्यार अमर, तू चाहे तो कदमों में सर रख लूं, ये जीवन क्या कर मांगे तो मेरी जान नजर कर दूं। नूरे जहां नूरे मोहब्बत दोनों जहां से प्यारा। पागल या जोगी मुझको कहो तुम, हाँ मेरा इश्क सबसे जुदा। तेरे ही खातिर हूँ सौ जन्म में, चाहे हो जो भी भला। ना मैं हूँ आशिक ना मैं दीवाना, कह दो मुझे जो पिया। तेरा मेरा ये प्यार अमर, तू चाहे तो कदमों में सर रख लूं, ये जीवन क्या कर मांगे तू मेरी जान
व्यूअर्स ने गाने सां गॾु पाण वटि हूंदा कमर्शियल ब्रेक मिलूं था हिन ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स जी त असांजो प्रोग्राम जेको आहे सो हाणे बिल्कुलु फास्ट जीअं असां सोचींदा आहियूं कि बिल्कुलु हाणे जेको आहे सो हाणे कचहरी जो मज़ो वठंदे कंदा आहियूं त वरी प्रोग्राम जो जेको आहे सो टाइम जो असांखे अची वेंदो आहे कि हे टाइम अथव हिन टाइम में तव्हांखे जेको आहे सो पंहिंजो जेको बि आहे वाइंड अप करिणो आहे सो हाणे जल्दी हलूं पिया हे जेको आहे सो म्यूज़िशियन बि आहिनि सभ खां पहिरियां इन्हनि खां पुछां पियो पोइ वरी मां निदा खां पुछां पियो आप परफॉर्म करते हैं कोई ऐसा कोई आपको मतलब कोई फ़ैन हो जो कि ख़ास करके जो है ना कोई ऐसी फ़ैन हो आपकी वो कहते हो कि यार ये जो है बहुत अच्छा गा रहा है और उसको ऑटोग्राफ के लिए पहुंच गई हो कोई ऐसी को फैन आप ऐसी बहुत सारी लेकिन ऐसे यार मुझे तो आज तक ऐसी एक नहीं मिली। मैं नाम नहीं ले सकता, नाम क्यों लेंगे भाई, मरवाओगे क्या? रिप्लाई वगैरह ये वो इस तरह का कमेंट्स नहीं करता मैं। अच्छा रिप्लाई नहीं करते, एटीट्यूड दिखाते हैं। ऐसे तो आपके भी बहुत सारे नहीं मैं एक भी ऐसी नहीं मिली जिन्हें आपने बोला ना। शो भाभी भी देख रही हूँ, मेरी कोशिश थी मैं इनको फंसाऊं, ऐसे सवाल करूं कि ये जो है ना अकाउंटेबल हो घर जाके। घर में खाना कौन पकाता है ये भी बताएं ना। घर में खाना ऑफ कोर्स वाइफ बनाती है और फिर खानसामा है, कभी कभी मैं खुद भी बनाता हूँ। यार तो ऑडिशन सही बताना, तुम कौन पकाता है घर में? ये सही कह रहे चलो। हाँ अब्बा है ना, वो बात रखनी पड़ेगी ना। हाँ चले अच्छी बात है। नहीं ये खाना पकाना अच्छी बात है। नहीं इज आल्सो नाइस कुक, क्योंकि काफी सारे शूट्स वगैरह के ऊपर ये कुक करते हैं तो हमने भाभी ये भी सुन लो ये भी सुन लो। ये घर में नहीं करते, ये शूट्स पे करते हैं। पे शूट होते हैं तो वहाँ पे सारे थोड़ी पिकनिक शिकनिक भी होती है तो मैं खाना वाना वही बनाता हूँ। क्या अच्छा पका लेते हो? सबसे अच्छा फिश। ये तो अच्छी बात है। फिश भी बड़ी कॉम्प्लिकेटेड, इतने सारे कांटों को पकाना मजाक नहीं, कांटों के साथ फिश जो है। सही बात है। और आप बताएं कोई ऐसा कोई आपकी मतलब फैन हो पहुंच गया हो और आपको डिस्टर्ब किया हो, किसी ने प्रपोज किया हो? ऐसे तो काफ़ी सारे लोग आते रहते हैं। खैर कुछ फैंस हैं जो कि मुझे काफ़ी सपोर्ट करते हैं। अच्छा। और काफ़ी सारे मेरे शोज़ के अंदर या जितने भी मेरे प्रोजेक्ट्स होते हैं तो उनको शेयर करते हैं और लाजमी देखते हैं। तो ये मतलब एक आर्टिस्ट के लिए बहुत रिस्पेक्टफुली बात होती है कि आप इनकरेज होते हो ऐसे, और कि कोई आपके काम को लाइक कर रहा है। सही, कोई काम को भी लाइक कर रहा है, कोई आपको भी लाइक कर रहा है, ऐसे भी तो होंगे ना। अच्छा नहीं, जो मुझे लाइक करता है तो वो है मेरे साथ। वो फैन है या वो ऐसे ही है? वो मेरे साथ है। ऐसी है? ऐसे ही नहीं है, वो मेरे साथ है। अच्छा साथ है। चलो भाई जितने भी हो उम्मीद लगा के बैठे हो, ऐसे कोई है साथ ही है भाई सारो। एंड वाइंड अप। चले जी, बहुत अच्छा लगा आप लोगों से बात करके। साईं तमाम बुधायो जेको सो ता भला जो कुकिंग शुकिंग कोई मतलब ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो प्रोफेशन भी आहे, तव्हांजी पढ़ाई भी आहे, उन खां थकिजी वञण खां पोइ एंटरटेनमेंट साईं ज़रूरी हूंदी आहे। असां जेकॾहिं सॼो टाइम संजीदगी सां जेकॾहिं प्रोग्राम खणी हलूं त ॾिसण वारो बि बोर त असां ॻाल्हाइण वारा बि बोर न। त तव्हां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे बोर थींदा हूंदो पढ़ी करे बि, कमकार करे पोइ जेको आहे फारिग टाइम में कहिड़े तरीक़े सां पंहिंजे पाण खे एंटरटेन कंदा हो? असल फ्री टाइम में 2-3 शयूं हूंदियूं आहिनि जेको कोशिशि कंदो आहियां उन शइ खे जेको आहे अप्लाई कयां। उहे इहे आहिनि त मां म्यूज़िक बि ॿुधंदो आहियां, ऐं कॾहिं दिलि चवंदी आहे त सुठी जेके मोटिवेशनल मूवीज़ आहिनि उन्हनि खे मां प्रेफरेंस ॾींदो आहियां। ऐं गेम्स त नो डाउट मां क्रिकेट ई घणी खेॾंदो आहियां। ऐं उन शइ जो क्रिकेट खेॾंदा हो? बिल्कुलु क्रिकेट जो मां जो काफ़ी इंट्रस्ट रहंदो आहे। काफ़ी मां शोएब मलिक पसंदि अथव? कंट्रावर्शियल मूंखे न वणियो, हाणे न वणंदो, हाणे भले 50 छक्का बि हाणे न वणंदो। कंहिं बि माण्हू कंहिं बि पर्सनैलिटी जे पर्सनल जेको आहे हुनजी लाइफ खे न टच करणु घुरिजे। बाक़ी इहो आहे त लूप होल्स हर माण्हू हूंदा आहिनि, हुन जूं अचीवमेंट्स बि आहिनि। अचीवमेंट्स बिल्कुलु आहिनि, बिल्कुलु टच न करणु। जॾहिं पब्लिक प्रोफाइल थी थो वञे त हुनजी जेको आहे सो पब्लिक जेको आहे सो हुनजो थी वेंदो, पब्लिक पुछंदी यार हे छो कीअं छा। बहरहाल साईं वॾी महिरबानी, पाण कचहरी जेको आहे सो बाक़ाइदा कईसीं, मज़ो आयो, अञा बि खोड़ सारी कचहरी कयूं आहे। सो तव्हांजा लख कुर्ब असांजे प्रोग्राम में शामिल थिया। ऐं लास्ट सॉन्ग जेको आहे थियण वारो आहे, ऐं लास्ट सॉन्ग जेको आहे सो गॾिजी कोशिशि कंदासीं ॻाईंदासीं फैसल जानी
जेको पंहिंजो स्टूडियो में अथसि हिन खां गाना वाना ठाराइणा अथव त हे जेको आहे सो 50 लैंग्वेज 25 लैंग्वेज अथव जेको आहे सो ईंदोसि तव्हांखे हर लैंग्वेज में गानो ठाहे ॾींदो सो अल्हम्दुलिल्लाह सुठो म्यूज़िशियन आहे सो हुनखे बि असां शमल थी वियो ऐं मोहतशम थी वियो ॿिन्ही खे असां एप्रिशिएट बि कयूं पिया सो हिन गाने सां पंहिंजे प्रोग्राम जो वाइंड अप पिया कयूं असांजे प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ऐं GFS बिल्डर्स जो जेको आहे सो सॼो डिटेल तव्हांखे मां ॿुधाईंदो बि अचां पियो ऐं तव्हां ॾिसो बि हिन दौर में जेकॾहिं तव्हांखे सस्तो प्लॉट मिले 35 लखनि जो प्लॉट सिर्फ़ु जेकॾहिं 26 लखनि में सो बि आसान किस्तुनि ते मिले त देरि करणु माना मां सम्झां पियो की मज़ो न ईंदो पोइ जेकॾहिं इहा बि अपॉर्चुनिटी मिस थी वई ऐं प्रॉपर्टी जा रेट लो आहिनि त हिन मां फ़ाइदो ज़रूरु वठो ऐं GFS बिल्डर्स जेकॾहिं ॾिए त मतिलबु उनखे टिक करे छॾियो ऐं हलूं पोइ गाने जी तरफ़ बिल्कुल एक गाना है जो थोड़ा फास्ट है और ज़ाहिर है दोस्ती एक ऐसा नाता है हर रिलेशनशिप में सबसे पहले बहुत स्ट्रांग दोस्ती होनी चाहिए चाहे उसमें थोड़ी सी सख्ती हो नरमी हो मोहब्बत हो लेकिन दोस्ती जो है वो इंसानियत का सबसे पहला स्टेप है तो आखिर में हम एक दोस्ती के ऊपर सॉन्ग कर लेते हैं जो भंगला टाइप भी और हम सब दुश्मनी बहुत हो गई अभी सब मिलके करेंगे दोस्ती वो दुश्मनी खत्म और नेता जो है मॉडलिंग करेगी है ना हाँ मॉडलिंग भी नहीं थोड़ा सा गा भी लेंगी गा सकती है गाएंगी साथ देंगी और आपने भी साथ देना है ठीक है अरे मैं तो पाकिस्तान का बड़ा लेजेंड सॉन्ग है बहुत खूबसूरत यारो यही दोस्ती है किस्मत से जो मिली है सब संग चले सब रंग चले चलते रहे हम सदा यारो यही दोस्ती है किस्मत से जो मिली है सब संग चले सब रंग चले चलते रहे हम सदा चलते रहे हम तुम यूं ही बढ़ते रहे हम तुम खुशियों के संग हम तुम सदा यारो 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 टूटे ना कभी साथ ये छूटे ना कभी हाथ ये टूटे ना कभी साथ ये छूटे ना कभी साथ ये अपनी तो है यही सदा यारो यही दोस्ती है किस्मत से जो मिली है सब रंग चले मिलते रहे हम सदा टूटे ना कभी साथ ये छूटे ना कभी हाथ ये अपनी तो है यही दुआ यारो 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 यार यार यारो 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 यार यार यारो 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 बढ़ते रहे हम तुम यूं ही चलते रहे हम तुम खुशियों के हम तुम चलते रहे हम तुम खुशियों के हैं यही दुआ यही दोस्ती है किस्मत से जो मिली है यारो यही दोस्ती है किस्मत से जो मिली है यारो सारो यारो यारो सारो यारो 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 मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।